ठारू शाह खां ख़बर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह कामेटी ठारू शाह जे 8 वार्डन में 3 यूसिस में पीपी क़यादत पारां पीपी अॻुवान सरदार उस्मान खान जमाली जे पैनल खे टिकेटूं ॾेई छॾियूं। सरदार उस्मान आलमानी पारां पीपी जूं टिकेटूं पंहिंजे पैनल जे उम्मीदवारनि में विरायूं वयूं। उम्मीदवारनि में अली खान आलमानी, मुमताज़ कलोड़ो, रहमतुल्लाह सोलंकी, राणा मोहम्मद हयात, राणा आशिक छजू, फहीम सोलंकी, बाबू असलम फौजी खानज़ादा, नामान खोखर के टिकेटूं ॾिनियूं वयूं। जॾहिं त यूसी मड अलीम ते चेयरमैनशिप लाइ लियाकत वठण ऐं ज़िला काउंसिल लाइ अमीर अली चांडियो, जॾहिं त यूसी बालाहाणो लाइ चेयरमैनशिप जी सैफुद्दीन सोलंकी ऐं ज़िला काउंसिल लाइ सरदार उस्मान खान आलमानी समेत मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि खे टिकेटूं ॾिनियूं वयूं। जॾहिं त पीपी एमपीए सैयद मुराद अली शाह जे उम्मीदवारनि खे हिक बि टिकेट न मिली सघी, जंहिंजे करे सैयद मुराद अली शाह जे वर्करनि हाजी अब्दुरऊफ़ खानज़ादा, टिक्का खानज़ादा, पप्पू खानज़ादा, अल्ताफ़ खोखर ऐं ॿियनि पारां आज़ाद हैसियत तौरु इलेक्शन विढ़ण जो ऐलान करे छॾियो। ॿिए पासे शहर जे 8 वार्डनि ते क़ौम परस्त ऐं पीटीआई जा उम्मीदवार मुक़ाबिलो करण लाइ मैदान ते लथल आहिनि। मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि पारां जोड़ तोड़ शुरू कयो वियो आहे।